फयाज़ का पुछंदासीं। फयाज़, एतिरा साल तव्हां माशाअल्लाह सां कमु कयो था ऐं तमामु सुठो कमु आहे तव्हां बि पंहिंजी महिनत सां पाण वंडरायो आहे। हीउ जेको सॉन्ग आहे, जीअं असां सभिनी ॾिठोसीं, सॼी सिंध ॾिठो, त फस्ट टाइम अहिड़ो सॉन्ग रिकॉर्ड कयो वियो जंहिंमें एतिरा सारा सीनियर आर्टिस्ट आहिनि। तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो ऐं कीअं माना तव्हां छा चवंदो इन जे लाइ? त कुझु चेंज तव्हांखे नज़र आयो? छो जो तव्हां लाइटिंग वग़ैरह, कैमरामैन खे ॾिसणु, हेॾा होॾा फोकस, मतिलबु सॼी ज़िम्मेदारी तव्हांजी हुई शूट जी। एक्सपीरियंस तो तमामु सुठो रहियो असांजो ऐं ज़ेड शानी जो कमु माशाअल्लाह ज़बरदस्त रहियो हमेशह वांगुरु। हिन गाने में असां जॾहिं निकितासीं हितां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, आउटडोर तव्हां निकिरो था त मुश्किलातूं त ईंदियूं आहिनि। सही। उन खां पोइ जॾहिं कमु करण खां पोइ वरी जॾहिं हिते अचे थो माण्हू, पोइ उन खां पोइ जॾहिं ऑन एयर ॾिसे थो त पोइ माण्हू जा समूरा थक लही था वञनि, यार महिनत सजाई थी। ऐं ॿियो वरी हेतिरनि लेजेंड्स सां गॾु कमु कंदे पाण खे फ़ख्रु महसूसु थिए पियो। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, पाण हूअं जीअं तव्हां चयो त एतिरा हूअं त खोड़ सारा शोज़ आहिनि जिन में असां जा हर सीनियर या जूनियर जेके, जीअं तव्हां जूनियर न चयो, हिकिड़ो सुपर स्टार नालो ॾिनो, इहो ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, नवाण बि आहे। त मतिलबु जूनियर खे असां थोरो जूनियर चवंदासीं, थोरो हू थी वेंदा आहिनि, सुपर स्टार चवंदासीं। जीअं तव्हां चयो त कमु माना ॾेखारियो त हिकिड़ी हिमत वधंदी आहे। उनखे मोटिवेट कयूं न, छो असां डिमोटिवेट कयूं उनखे। बिल्कुलु सही। सो उहा ई ॻाल्हि आहे त हिन में बि मिक्सअप हुयो ऐं सिंगर्स जो, त उन में वरी हिकिड़ो मेकअप आर्टिस्ट जो रोल बि आहे। त तव्हां सां गौरी भाई बि गॾु, त गौरी भाई खां पुछंदासीं तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो? हे त हिकिड़ो तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो गेस्ट आहे, इनखे मूंखे तयारु करिणो आहे, हिते त खोड़ सारा हुया, तव्हांजो कीअं रहियो? माशाअल्लाह सां ज़ेड शानी सां जेको आहे जॾहिं हवालु कयो त गाने जी शूट ते हलंदासीं, मूं चयो आउटडोर त आउं वेंदो न आहियां। चई गौरी भाई अव्हांखे हलणो आहे। सही। मूं चयो पोइ ठीकु आहे हलूंसि था। त उते हाणे सभई पुराणा हुया, ही सिंगर जेको आहे सभई सुञाणींदा आहिनि, हर हिक सां वास्तो हुयो। सिर्फ़ु माई डाई जेकी आहे उहा नवाण जे हिसाब सां असांजे लाइ हुई, छो त हू मेकअप कराईंदी न आहे। हू सफ़ा मेकअप न करे, यानी पफिंग बि न कराईंदी आहे। पर माई डाई पंहिंजी तबियत पाण आहे, अलाह उनखे हयाती ॾे। ऐं असां जिथे बि वियासीं सभई संगत साथ वारनि चङो असांजो साथ ॾिनो आहे। बसि वोकल जे लाइ इंतज़ारु पिया कयूं, पोइ शूट जे लाइ निकिरूं पिया, पोइ मोट जे हिसाब सां बसि गाॾीअ में वेही निकिरूं पिया। त असांखे 10-12 ॾींहं ईअं लॻा त असांखे ख़बर न पई पए त असां सालनि खां वठी हलूं पिया या कुझु ॾींहंनि खां वठी हलूं पिया। सही। अच्छा, उमर आहे गॾु त उन खां बि पुछंदासीं। उमर, आप इनके साथ थे और इतना अच्छा सॉन्ग एक रिकॉर्ड हुआ, आपका एक्सपीरियंस कैसा रहा? मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा इन लोगों के साथ, क्योंकि मेरे लिए ये कुछ अलग था बिल्कुल, क्योंकि मैं उर्दू मीडिया के लिए काम कर रहा होता हूँ ज़्यादातर, तो इस वजह से, और फर्स्ट टाइम इस तरीके का एक्सपीरियंस करने को मिला। और काफ़ी सारे सीनियर्स हैं, बहुत काम कर चुके हैं ये लोग फील्ड के अंदर, तो इनके साथ काम करने के लिए काफ़ी कुछ सीखने को मिला। बिल्कुल। तो बहुत सारी चीज़ें बहुत अच्छी से रही। सही। और यही एक मौका जो है ना, वो मतलब ज़िंदगी में कभी कभी आते हैं कि हम अपने सीनियर्स के साथ काम करें और कुछ सीखें।